अदर कैडर टीचर्स अलायंस सिंध जे मरकज़ी सॾ ते घोटकी ज़िले जे उस्तादनि पारां मीरपुर माथेलो जी भिटाई चौक खां रैली कढी प्रेस क्लब पहुची मुतालबनि जी मञता लाइ खेसि एहतजाज कयो। उन मौक़े ते उस्तादनि सुधीर छिजण, अब्दुसत्तार सूमरो, शबीर चन्ना, हमादुल्ला जतोई, खलील गबोल ऐं ॿियनि चयो त घोटकी ज़िले जे अदर कैडर उस्तादनि खे गुज़िरियल 11 सालनि खां पगारूं जारी न कयूं वयूं आहिनि, जेका उस्तादनि सां सरासर नाजाइज़ी आहे। संदन चवण हो त रिश्वत न ॾियण करे DRC जहिड़ा मन घड़त ऑब्जेक्शन लगाए नौकरियुनि मां कढण जी साज़िश कई पई वञे। 2012 खां वठी करे रेगुलर जेको आहे असां ड्यूटियूं कयूं पिया। सुप्रीम कोर्ट जे 2021 जे हुकुम मुताबिक़ असांखे नए सिर बहाल करे जेको आहे पगारूं जारी कयूं। 11 सालनि खां वठी रोडनि ते आहियूं, पघारनि जे लाइ असां एहतिजाज जारी कयूं बीठा आहियूं। पीपल्स पार्टी जी गवर्नमेंट जेका आहे हिकु सिंध हिकु पॉलिसी खे साइड में रखी करे असांखे जेको आहे ज़लील ऐं ख्वार करण में पूरी आहे। हेॾी महांगाई जे दौर में ऐं रमज़ानुल मुबारक में ईद मथां अचे पई, पर ही उस्ताद ईद करण खां बि वीचारा महरूम। हिननि जा बचड़ा बि ज़रूरु हूंदा जेके चाहींदा हूंदा त असांखे बि ईद जे लाइ वालिद मोहतरम कुझु वठी ॾिए, पर हिननि उस्तादनि वटि 2012 खां वठी सवाइ नौकिरी करण जे कॾहिं बि हिननि खे वीचारनि खे उजूरो मिलियो कोन्हे। टीचिंग ऐं नॉन टीचिंग उस्ताद जेके बि आहिनि उहे सभु हिन वक़्तु ॾाढे ॾुखिये दौर में गुज़री रहिया आहिनि। केॾी महांगाई जो दौर आहे ऐं केतिरो माना फाका कशी हली रही आहे ऐं असां बिल्कुलु मजबूर आहियूं। हिन वक़्तु एतिरा मजबूर आहियूं जो असां चऊं था त असां कर्ज़ई थी विया आहियूं ऐं असांखे पंहिंजी ज़िंदगी सां बि प्यार न रहियो आहे। वञी उस्तादनि जूं पघारूं जारी न करे तालीम खाते तोड़े सिंध हुकूमत ॿिटी पॉलिसी जो सबूत ॾिनो आहे, जेको असांखे मंज़ूर नाहे। हुननि मुतालबो कयो त उस्तादनि जूं पघारूं जारी कयूं वञनि, ॿी सूरत में एहतिजाज जो सिलसिलो जारी रखियो वेंदो। कैमरामैन टीम सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।